अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान, घाटो, भउ, शराब, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। पान नंबर 65। पोइ माण्हू उते हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे सॾु कंदा रहिया, इल्तिजाऊं कंदा रहिया, ईअं जो उन बादशाह जे पुट लाइ दुआ घुरणु, दुआ करणु, उनखे दुआ करण जे लाइ हज़रत इलियास अलैहिस्सलाम जबल खां हेठि लही आयो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन फरमायो, ख़ुदा मूंखे तमामु अहल शहर वारनि लाइ बादशाह जे तरफ़ रसूल बनाए आहे मोकिलियो। लिहाज़ा उन पालण वारे जो पैगाम ॿुधो, तव्हां बादशाह जे तरफ़ वञो, उनखे चओ ख़ुदा खे लोआए, उन खां सवाइ ॿियो महबूद न आहे। अलाह ख़ुदा रब्बुल आलमीन जी इबादत करियो। उहे माण्हू बादशाह वटि विया, सॼो किसो करे ॿुधायो। इहो ॿुधी बादशाह खे गुस्सो आयो। बादशाह हुकुम ॾिनो, हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे ॾिसो ऐं उनखे वठी अचो। माण्हुनि चयो, हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे असां ॾिठो आहे, हिकु क़िस्म जो ख़ौफ़ उनजे दिलनि में हिकु क़िस्म जो ख़ौफ़ असांजे दिलनि में आहे, पैदा थियो। उन्हनि माण्हुनि चयो, असीं हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे गिरफ़्तार करे कोन करे सघिया। ईअं थियो। बादशाह संदसि लश्कर मां 50 बहादुरनि खे मुंतख़ब कयो। चयो त हज़रत इलियास जिन वटि वञो, उन सां इज़हार करियो ऐं चयो त असां माण्हू टोटे ईमान आहे आंदो त हज़रत इलियास अलैहिस्सलाम तव्हांजे वेझो ईंदो। जॾहिं वेझो अचे त उनखे गिरफ़्तार करियो ऐं उनखे मुंहिंजे तरफ़ वठी अचो। उहे 50 माण्हू जबल ते विया ऐं वॾे आवाज़ में हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे सॾु कया, ईअं ऐं चवणु लॻा, ऐं पैगम्बर ख़ुदा, असां टोटे ईमान आंदो आहे, असां सां मुलाक़ात करियो। उन वक़्तु हज़रत इलियास अलैहिस्सलाम झंगल में हुयो। इहो आवाज़ ॿुधी त लालच थियसि त शायदि हिननि ईमान आहे आंदो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम दुआ घुरी, ऐं मुंहिंजा पालनहार, ईअं चयो, अगरि ही माण्हू संदन कौल में सचा आहिनि त मूंखे इजाज़त ॾियो त आउं उन्हनि वटि वञा। अगरि इहे माण्हू कूड़ा आहिनि त मूंखे उन्हनि जे शर खां महफ़ूज़ करियो ऐं हिकु बाहि उन्हनि जे तरफ़ मोकिल त उन्हनि खे साड़े छॾे, ईअं ॾियो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल थी। उन्हनि ते बाहि नाज़ुल थी, जंहिं उन्हनि सभिनी खे साड़े छॾियो। बादशाह खे जॾहिं ख़बर पई त उनखे घणो गुस्सो आयो। संदसि ज़ाल जो कातिब जो मोमिन हुयो, उनखे घुरायो ऐं हिकु जमायत खे उन सां गॾु मोकिलियो ऐं चयो, वक़्तु अची वियो आहे त असीं हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन ते ईमान आणियूं, तौबा करियूं। तव्हां वञो, हज़रत इलियास जिन खे राज़ी करे वठी अचो, असांजी हिदायत करे ऐं जेको ख़ुदा खे पसंदि आहे उहा तइलीम ॾे। संदसि क़ौम खे हुकुम ॾिनो त बुत परस्ती तर्क करियो। इहो मोमिन कातिब जमायत खे वठी जबल ते आयो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे निगाह ॾिनी। हज़रत इलियास अलैहिस्सलाम उनजो आवाज़ु सुञातो। ख़ुदा हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे वही कई त बिरादरी ईमानीअ वटि वञो, सलाम करियो ऐं उन सां मुसाफ़ो करियो। हज़रत इलियास अलैहिस्सलाम उन वटि आयो। उन कातिब बादशाह जो सॼो अहवालु ॿुधायो ऐं चयो, आउं वञा थो, तूं कोन थो हली त मूंखे क़तलु करे छॾींदो। ख़ुदा हज़रत इलियास अलैहिस्सलाम जिन खे वही कई, जंहिं बादशाह तोखे पैगाम ॾेई आहे मोकिलियो, सभु मकर हीलो आहे, इहो चाहे थो त तोखे क़ाबू करे ऐं क़तलु करे। उन मोमिन खे चयो त बादशाह जो ख़ौफ़ न करे। उन छोकिरे खे मोट ठां मोकिलियूं। बादशाह उन जे ग़म में मुब्तला थी वेंदो ऐं मोमिन खे कहिड़ो बि नुक़सानु कोन पहुचंदो ऐं मोमिन वापसि वियो।